अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोप सीरियल जलकार ॾींदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकर असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हाणे ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त सोप सीरियल जलकार जे ईंदड़ नई एपिसोड में चाची नेमत जमाल ख़ान खे रोई दांह ॾींदी आहे, चवंदी त जेको आहे तूं गुलज़रीन खे सम्झाए त शेरबानो जो संग वठी, जेकॾहिं हू न आयो त जीअं अॼु शेर बहादुर आयो ईअं सुभाणे को ॿियो मूंखां संग घुरंदो ऐं पोइ मां काॾे वेंदुसि। तंहिंखां पोइ जेको आहे जमाल ख़ान पंहिंजे भाउ गुलज़रीन खे सम्झाइण जी कोशिशि कंदो ऐं चवंदसि त जेको आहे तूं शेरबानो सां शादी कर। तंहिंखां पोइ जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुलज़रीन चवंदसि त जेको आहे छा बि थी वञे मां जेको आहे गुलबानो सां ई शादी कंदुसि, चाहे मूंखे मौत अची वञे, असां हिक ॿिए खां सवाइ ज़िंदा न रही सघंदासीं। जंहिं महिल हू जवाबु ॾींदो जमाल ख़ान चवंदसि त जेकॾहिं तो जवाबु ॾिनो त चाची नेमत ऐं जेको आहे शेरबानो मरी वेंदा। ऐं होॾां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे रैस बंगुल ख़ान जेको आहे चाची नेमत जे घर माण्हू मोकिलींदो ऐं उनखे धमकी ॾियाराए वेंदो त जेको आहे तूं जमाल ख़ान खे जल्द हो तुंहिंजे घर न अचे, जेकॾहिं हू तुंहिंजे घर आयो त असां जेको आहे तव्हां ॿिन्ही खे तज़लील कंदासीं। हो रोअंदे रोअंदे जेको आहे जमाल ख़ान वटि ईंदी ऐं जमाल ख़ान पुछंदसि त जेको आहे चाची ॿुधाए छा थियो आहे। तंहिंखां पोइ ॿुधाईंदसि त जेको आहे बंगुल ख़ान असांखे ई धमकियूं ॾिनियूं आहिनि, चई जेकॾहिं जेको आहे तव्हांजे घर जमाल ख़ान आयो त तव्हां सभिनी सां सुठो न थींदो। तंहिंखां पोइ गुस्से में हूंदो, चवंदो त हाणे हिनखे ॾिसणो पवंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बंगुल ख़ान खे साथी चवंदासीं त जेको आहे हाणे जेको आहे जमाल ख़ान जा पर निकिरी आया आहिनि, हू हर वक़्तु जहिड़ो पियो करे, हाणे हिननि जूं पर उन जा कटणा पवंदा। दोस्तों अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं हिन वीडियो में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त, ॾिसणु विसारींदा असांजो चैनल। अल्लाह हाफ़िज़।